आशिक सदाइण सोलो आ पर इश्क रसूल सही जे सा इश्क जूं जेके निशानियों न वरी उहे पाण में लभन नथियूं। अवा आशिक सदाइण ॾाढो सोलो आ पर जेके आशिकन जूं निशानियों जॾहिं ॻोल्हियूं था त उहे लभन। मां अवां को तो पुछा कयां सभई सियाणा समझदार वेठा हो लाइट किन के वठंदी आ वो भले भले मां अवां को तो पुछा कयां बाबा जैसा सच्ची मोहब्बत हुंदी आ जैसा इश्क हुंदो आ उन जी गाल मनबी आ कि न आवाज आई जेकॾहिं दुनिया में कंहिंखे मजाजी इश्क आ अगलो नखरो तो करेसि तो मुझे वीवो मोबाइल वठी दे पिड़स जी चोरी बकरी खपाए भी वठी देस तो कि नथो वठी देस थोड़ो मुसा ॻाल्हायो। अब जैसा इश्क मोहब्बत दस जेके चवे सो मुझे वीवो मोबाइल वठी दे का शय न हुंदस पर बाबा से जी बकरी सकरी खपाए हुन जो चयो पूरो कंदो। असां के भी रसूलुल्लाह सही कुछ हुक्म चया हन पोए मन्यूं था थोड़ो ॻाल्हायो मज़ा हवा लगे थी जेकॾहिं गरम सरम तकीर थी वई त खेड़ा मिड़े पगर सुकी वेंदो छा ख़्याल आहे। हवा हवा लगे थी भई मिड़े गरम सरम तकीर थींदी त ख़ैर पगर सुकी वेंदो। रसूलुल्लाह सही सां जेकॾहिं इश्क मोहब्बत जी दावा कयूं त पोइ असांजे मथां फर्ज़ बणिजे थो पोइ जीअं रसूलुल्लाह सही चयो आहे तीअं कयूं पोइ चओ त सचो आशिक़। जेकॾहिं उहे न कयोसीं त पोइ रत ॾियूं मजनू न आहियूं पोइ कुटीअ खाऊं मजनू ॻाल्हायो मज़ा पोइ रत ॾियूं मजनू न आहियूं पोइ छा आहियूं कुटीअ खाऊं मजनू। इस्लाम में कुटीअ खाऊं मजनू जी ज़रूरत घटि आहे असुल जेका रत ॾियूं मजनू जी ज़रूरत आहे। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जी तकाज़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तव्हां सां जे मथों केतिरा हक़ उन जो तफ़सील तमामु डिघो आहे। मां छाट कर बाटे अर्ज़ कयां शर्त आहे त तव्हां सां सुवाल जवाब थींदा थोड़ो हा न कंदा हलो पोयों टेम निंड जो हवा जो झुटको ईंदो मुॾे बि ख़्याल हूंदो आहे तंहिं महिल फ़ाक़ो बि ॾींदो इन करे सुवाल जवाब थींदा त तव्हांजी निंड फिटल हूंदी। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम सां जंहिंजो सचो इश्क ऐं प्यार हूंदो उहो रब खां सवाइ ॿिए कंहिंजो सजदो न कंदो। छा चुम ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक़ अल्लाह को सवाइ ॿिए कंहिंखे सजदो न कंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक़ अल्लाह को सवाइ ॿिए कंहिंखे मुश्किल कुशा न समझंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक़ अल्लाह को सवाइ कंहिंखों औलाद को न घुरंदो। समझो था सिंधी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक़ अल्लाह के फ़क़त हाज़िर नाज़िर समझंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक़ अल्लाह के आलमुल ग़ैब समझंदो। आलमुल ग़ैब भी अल्लाह के समझंदो मुश्किल कुशा भी अल्लाह के समझंदो हाजत रवा भी अल्लाह के समझंदो। छो त मिठे मोहम्मद करीम सही पाण इहो अक़ीदो सेखारियो वा आका अकीदो इहो ई सेखारियो आहे जेको क़ुरान पाक में लिखियो पियो चओ त जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुक्म कयो आहे इंशाअल्लाह उहे ई ज़िंदगी गुज़ारींदासीं। अकीदे जी ॻाल्हि मुख़्तसर कयम थोड़ो ख़्याल कर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक़ परावा हक़ न खाईंदो वा। आवाज़ आ विचन छोकरन के दबस कराए ओ छोकरा ये न कर बाबा हे जेके बलोचिस्तान वारा झेड़ो कयो हे जेके आर्मी वारो झेड़ो हले तो पे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक़ परावा हक़ न खाईंदो वा। हा ना त क्यों
रसूलुल्लाह साईं जो आशिक परावा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक नंढन भाइरन जा हक न खाईंदो वा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक भेनरुन जो हिस्सो न खाईंदो वा इते थोड़ा चुप थींदा था वञी हां हां मां सम्झां इते थोड़ा चुप एड़ी गाल अणाई त कोने कि न यो लाउड आवाज घरन ते वने तो त वजड़ी भी बुधंदी त असा जो भी चेबो हक आहे बुधन त न थीनी बनन पई हुंदी ता बिना खुड़के जो वाइज बुधो अला कंदो निंड हुंदी बुधंदी कोन त ता को घुरंदी छो समझो ता रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक कदे भी भेण जा हक न खाईंदो छो त कलामुल्लाह में लिखियो पियो लिज़कर मिसलु हज़िल उनसयैन अल्लाह पंजे महबूब के जो ओ मुजा महबूब बुधाए कलामुल्लाह में लिखियो पियो पुट जो भी हिस्सो आ त न्याणीअ जो भी हिस्सो आ आहे हिस्सो कंहिंजो ॾाढा ॾाढा मां तव्हां को छो तो चवराईंदो हला थोड़ो ज़हन ते ज़ोर ॾे कुछ सबक याद भी कर रसूलुल्लाह जे इश्क जो निशानियां पाण में पैदा कर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक च भाइरन जा हक न खाईंदो आ भेनरुन जा हक न खाईंदो आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक मज़लूमन जा हक न खाईंदो आ यतीमन जा हक न खाईंदो आ गरीबन जा हक न खाईंदो आ मां समझा थोड़ो मुंह फिरंदो वने वदो माल बंद थींदो त लाज़मी गुमराह थींदा न असा के त यतीम जे माल को सवा घर जी मानी न थी हजम थी हां साईं असा त चऊं था बरकत तडे पवंदी जडे भेण जो हक खाईंदा से असा त चयो आ असा में बरकत तडे पवंदी जडे भाइरन जो हक खाईंदा से न कलमे पढ़ंदड़ मुसलमान मां रसूलुल्लाह से जे आशिक जो सिफतूं तो बुधाई वञा रसूलुल्लाह से जो आशिक कदे भी यतीमन मिस्कीनन बेवान रनन ज़ालन जा हक न खाईंदो आ जो उनन जा हक ॾाढा चवण जा हक अल्लाह अकबर वडा बेटा मां वाइद ये कंदो रहंदो आ हिकिड़ो जुमलो तो बुधाई वञाव जाते भी वेंदा हूं ताते याद मिलंदी आ वडा चवंदा न असांजा बच्चा 6 महीना आहिनि औलाद चयो नथी वठे असांजा बच्चा असांजो अदब नथा कनि पोइ नाराज़ न थीजो थोड़ो जुमलो चयो वञाव जेकॾहिं तव्हांजा बच्चा अदब एतिराम नथा कनि तव्हांजा बच्चा ख्याल नथा कनि पोइ लिखियो पियो आहे बच्चा तॾहिं ना मानो थींदा न जने बच्चन के कुरान न पढ़ाइबो आ जने बच्चन के हराम खाराइबो आ समझो वडड़ो मावा सा तो गालाया त वडड़ा चवन था त बच्चा चयो नथा वठन पो जने भेनरुन धीअरुन जो हक जो छोरन के खाराइबो छोरन जो पेट भरबो त लाज़मी पो वाई त थींदी न पाण हिक बेरे ॾिसो त मुरे ॾिसो ई नज़र अचे हाँ वा माल जो पेट में घणो थींदो त लाज़मी ओ घुरायूं त ॾींदो न पोइ वरी जॾहिं सफ़ा ॾिसे त छोरो खीचे में तो पवे पोइ सिधो वञे ॿेर शरीफ़ साईं मुंहिंजे पुट जो किताब त पट पोइ अलाह करे मां बि वेठो हुजां चवां साईं पिणस जो बि किताब पट पिणस बि के नाहक कया न की न कया चवंदासीं हक़ त बद थींदो छिटो ओ मुसलमान